ओम शांति। आज मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जी तन द्वारा चवंता मीठे मीठे ॿार बाबा चवंता कि हाणे जो समय तो हले इहो आहे संगम युग। संगम युग ते परमात्मा इन सृष्टि ते अची करे आत्माउनि खे वरी खां ज्ञान ॾींदो। बाबा चए थो मां हिन समय ज्ञान ॾियण आहियां। ज्ञान ॾेई करे तव्हां आत्माउनि खे पोइ सत्य जी दुनिया में वठी वेंदो। परमात्मा हिन सृष्टि ते अची करे कहिड़ो ज्ञान ॾींदो आहे? सत्य की नई दुनिया जो ज्ञान। बाबा चए थो हिन समय त दुनिया कलयुग जे हिसाब सां माण्हू ज्ञान था ॾियनि, लेकिन सत्य की नई दुनिया जे हिसाब सां ज्ञान ॾियणु मूंखे ई अचिणो पवंदो। अर्थात नई दुनिया नए युग जी स्थापना जो कमु मूंखे ई करणु पवंदो। मूंखे करण लाइ हिन सृष्टि ते अचिणो ई पवंदो। त बाबा चए थो कि हाणे मां त अशरीरी आहियां, मूंखे त शरीर बि त खपे न ज्ञान ॾियण लाइ। इन करे मां हिन सृष्टि ते हिन ब्रह्मा जे तन में ईंदो आहे। ये ब्रह्मा बि हिकु साधारण पुरुष आहे, कलयुग में रहण वारो। इन जो असली नाम दादा लेखराज हुयो। उनजी प्रवेशता खां पोइ मां हिन जो नाम ब्रह्मा रखियो। स्वर्ग में आदि सनातन देवी देवता धर्म हुयो न, हुते हिकु लक्ष्मी नारायण जो राज हुयो। त ॿारनि खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे न, जे पतित पावन बाप खे असां सॾु पिया करूं, उहो आयो आहे। उहो ई असांखे लिबरेट कंदो आहे, अर्थात दुखनि खां छुड़ाईंदो आहे। उहो ई असांखे सत्य की नई दुनिया जे लाइ रास्तो ॾेखारींदो आहे, पंहिंजे घर हलण जो रास्तो ॾेखारींदो आहे। माण्हू चवंदा आहिनि न मथे रहंदा आहिनि, मथे किथे रहंदा आहिनि, सुख जी दुनिया खपे। कहिड़ी सुख जी दुनिया? उन्हनि में वञण जो रास्तो बाबा ई अची करे ॿुधाईंदो आहे। बाबा आहे दुखरता सुखरता, हिकु बार लिबरेट करे छॾंदो आहे। बाबा चवंदा आहिनि कि मां हाणे तव्हांखे दुखनि सां छुड़ाइण आयो, पोइ वापसि तव्हां दुखनि में कीअं फसंदा? द्वापर खां जॾहिं वापसि खां रावण ईंदो आहे त वापसि खां आत्मायूं दुखनि में फसी वेंदियूं आहिनि। सत्य त्रेता में त आत्मायूं दुखनि सां मुक्त हूंदियूं आहिनि। मुंहिंजी शक्ति सां, मुंहिंजी शक्ति 2 युगनि ताईं क़ाइमु रहंदी आहे। हाणे तव्हांखे शक्ति थो ॾियां रावण विकारनि सां छुटण जी, 2 युगनि ताईं क़ाइमु रहंदी आहे। हिन समय मनुष्य जी बुद्धि पत्थर थी वई, इन करे सम्झे नथी कि इहो ज्ञान कोई साधारण मनुष्य नथो ॾे, इहो परमात्मा थो ॾे। बाबा चए थो मूंखे ड्यूटी बि ॾिसी ॾिसो कहिड़ी ॾिनी अथऊं। गुरु नानक चवंदो आहे परमात्मा मूत पतीली कपिड़नि खे साफ़ कंदो। बाबा चए थो मां तव्हांजी आत्मा ऐं शरीर ॿिन्हिनि खे पवित्र ठाहे देवता ठाहींदो। हिन समय आत्मा ऐं शरीर ॿई पतित आहिनि न। रावण राज्य में शरीर बि त मूत पतीली हूंदो आहे न। सिर्फ़ु मां हिन मूत पतीली शरीर रूपी कपिड़नि खे न धोईंदो आहे, आत्माउनि खे बि धोईंदो आहे। शरीर त पतित आहे न। हिन समय सभु ॻाल्हियुनि खे कोई ॼाणंदो न आहे, जेसि ताईं मूंखे न सम्झे भई इहे ॻाल्हियूं केरु थो ॿुधाए? असांजो पीउ थो ॿुधाए। जेसि ताईं मूंखे पंहिंजो पीउ न सम्झे उहो आत्मा इहे ॻाल्हियूं सम्झी न सघे। चवंदा अलाए कहिड़ो ज्ञान आहे, अलाए कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं था ॿुधाइनि। हिन ज्ञान खे सम्झण जे लाइ पहिरियों पाण खे आत्मा सम्झणो आहे, परमात्मा खे पंहिंजो बाप सम्झणो। बाबा चए थो हाणे मां तव्हांजी आत्मा खे पवित्र ठाहे, सभिनि जो शरीर त हिते ई जली वेंदा न, थोरी मथे वेंदो। जीअं होलिका मल्हाईंदा आहिनि त कोकी ते धाॻो ॿधंदा आहिनि, हुनजो अर्थ छा आहे? आत्मा ऐं शरीर जो। त कोकी त जली वेंदी आहे न, धाॻो पियो हूंदो, धाॻो न जलंदो आहे, कोकी जली वेंदी। मतिलबु आत्मा न जलंदी। जॾहिं पूरी दुनिया खे हाणे आग लॻंदी न, कलयुग ख़तमु थींदो त सभु कलयुग की चीज़ुनि जी आग लॻी वेंदी न, त सभिनि जा शरीर जली वेंदा, लेकिन छा न जलंदी? आत्मा न जलंदी। आत्मा अविनाशी आहे, आत्मा खे कॾहिं कोई जलाए न सघंदो। आत्मा शुद्ध थी करे पोइ परमात्मा सां गॾु परम धाम में हली वेंदो। बाबा चए थो हाणे सची सची होलिका मल्हाइण आहियो,
माण्हू होली ॾींहुं जलाईंदा आहिनि न, हिन जो मतिलबु जॾहिं सृष्टि पूरी ख़तमु थी वेंदी न, मतिलबु हिन कलयुगी दुनिया पूरी ख़तमु थी वेंदी, जॾहिं सृष्टि ते सतयुगी दुनिया जी स्थापना करण जो समय हूंदो, हुन समय कलयुगी दुनिया जी सभु सामग्री जली वेंदी। सत्य में कोई भी चीज़ तव्हांजी हिन समय जो चीज़ तव्हां वटि अथव न, तव्हांजो आत्मा जो शरीर भी सत्युग में न हूंदो, आत्मा हूंदी लेकिन आत्मा खे नयो शरीर, नयो घर, नई चीज़ हूंदी। त माण्हू त हिकु साल होलिका मल्हाइनि था, जलाइनि था, लेकिन बाबा चए थो सच्ची होलिका कॾहिं मञिजी, जॾहिं पूरी सृष्टि ते कलयुग जी सभु सामग्री जली वेंदी, उनखे चइबो आहे सच्ची सच्ची होलिका जली, मतिलबु जली वई दुनिया, पुराणी ॻाल्हि, पुराणी ॻाल्हियूं, पुराणी चीज़ियूं सभु जली वेंदियूं। पोइ हिते कहिड़ी दुनिया जी स्थापना थींदी, सतयुगी नई। बाबा चए थो हाणे मां सच्ची सच्ची होलिका मल्हाइण आयो आहियां, जॾहिं सभु कुझु जली वेंदो न त तॾहिं मां वापसि वेंदमि। परमात्मा हिन सृष्टि ते केसि ताईं आहे, जेसि ताईं कलयुग जी हर चीज़ ख़तमु नथी थी वञे, जेसि ताईं असांजी आत्मा जो मन बुद्धि संस्कार स्वच्छ नथो थी वञे, साफ़ नथो थी वञे, असांजे पुराणा स्वभाव संस्कार, पुराणी ॻाल्हियुनि खे असां नथा भुलिजूं, तेसि ताईं परमात्मा पंहिंजी शक्ति सां पंहिंजी आत्मा खे शुद्ध कंदो रहंदो। ऐं पोइ अंत में सॼी दुनिया खे बि साफ़ सुथिरो करे छॾींदो, सभु जली वेंदियूं ऐं सभु पाणी में सभु बहिजी वेंदियूं, धरती साफ़ थी वेंदी न, पोइ हिन ई धरती ते छा हूंदो, सोनो ई सोनो, हीरा ई हीरा, सोने ऐं हीरनि जा घर ऐं चीजूं थींदियूं। ये परमात्मा जो कमु हाणे हले थो, इहो ज्ञान कोई साधारण मनुष्य नथो ॾे, ये परमात्मा ई हाणे असांखे सभु ॻाल्हियूं थो ॿुधाए। अञा ताईं त असां अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधियूं न आहिनि, भई कोई चए, कोई गुरू ईअं चई सघंदो आहे, कोई जेका जिस्मानी माण्हू पंहिंजा गुरू ठाहे रखिया अथनि, शास्त्र आदि पढ़नि था, ग्रंथ आदि, कंहिंमें बि इहे ॻाल्हियूं न आहिनि, छो जो इहे परमात्मा ई अची करे इहे ॻाल्हियूं ॿुधाईंदो कि मां ईअं कमु करणु आयो आहियां। हाणे मां नथी चवां, ये परमात्मा तो पंहिंजे ज्ञान में चयो अथई, जेको ज्ञान आहे इहो परमात्मा चए थो कि मां हाणे हिन पूरी दुनिया खे जलाइण आयो आहियां। त जलाइण त आयो आहियां, लेकिन हिन समय जलाइण जी तयारी त तव्हां करे रखी अथव न। ॾिसो दुनिया में माण्हू बॉम्ब्स आदि ठाहिनि था, त भॻवानु थोरी चए थो, बाबा चए थो मां त तव्हांजी आत्मा खे शुद्ध करणु आयो आहियां, बाक़ी दुनिया खे ख़तमु करण जो कमु त तव्हां करे ई रखियो अथव। अॼु हिकु ई ॿ देश लड़नि त किथे जी किथे चीज़ूं वञी किरदियूं, पूरी दुनिया खे ख़तमु थियण में देरी थोरी लॻंदी। त हिन रीति माण्हुनि हिन दुनिया खे ख़तमु करण जी तयारी करे रखी अथनि, लेकिन परमात्मा हिन ई सृष्टि ते नई दुनिया जी स्थापना जे लाइ कमु थो कराए। त बाबा चए थो हिन दुनिया जी सभु सामग्री जलदी त सही, लेकिन कीअं जल्दी, जीअं तव्हां लड़ाई झगड़ा कंदा, मिसाइल्स वग़ैरह बॉम्ब आदि फिटी कंदा, सभु कुझु जली वेंदो, तव्हांजा शरीर बि जली वेंदा, आत्मा बचंदव, पोइ आत्मा खे मां परमधाम में वठी वेंदमि, पोइ हिन सृष्टि जी साफ़ सफ़ाई थी वेंदी, पोइ तव्हां हिते अचिजो नई दुनिया में, नए शरीर में अचिजो, नयो पाठ वॼाइजो। केतिरी सहज रीति बाबा हर हिकु ॻाल्हि ॿुधाए थो न, छो जो बाबा चए थो कि हाणे हिन दुनिया खे नयो ठाहिणो आहे न, देवी देवताउनि जी दुनिया अचणी आहे। त ॾिसो दिवाली जे ॾींहुं लक्ष्मी जो आह्वान करण खां पहिरियों माने केॾी सफ़ाई साफ़ सफ़ाई कंदो अथसि, त चैतन्य में लक्ष्मी नारायण जो राज्य अचण वारो आहे, त चैतन्य में लक्ष्मी नारायण अचण वारो आहे। लक्ष्मी नारायण ई बचपन में राधे कृष्ण हुया, त चैतन्य में वो देवी देवता हिन धरती ते ईंदा त हिन पूरी धरती जी साफ़ सफ़ाई थियणी, हिन धरती ते पाणी जेको आहे, हिन दुनिया में जेको पाणी आहे हुनजी बि साफ़ सफ़ाई थियणी, हवा, पाणी, धरती, आसमान, तत्व बि त दुख था ॾियनि न, त हिन तत्वनि खे बि सतो प्रधान ठहिणो। त बाबा ॾिसो केॾो ऊचो कमु करणु आयो न, इहो कमु केरु करे सघंदो आहे, भॻवान जे सवाइ कोई चई सघंदो, कोई चई सघंदो मां हिन सृष्टि खे स्वर्ग ठाहिणु आयो, कोई बि मनुष्य आत्मा न चई सघंदी।
अॼु वॾे वॾो संत सन्यासी हुजे उहो बि न चई सघंदो कि मूं में एतिरी शक्ति आहे कि मां दुनिया खे स्वर्ग ठाहे सघंदो न। वो पहिरियों पंहिंजे ख़ुदि जा शरीर जा रोग त दूर करे न। अॼुकल्ह वॾे वॾे संत सन्यासियुनि खे बि बीमारियूं त थियनि थियूं न। हाणे ये परमात्मा ई आहे अहिड़ो जो कॾहिं बीमार न थींदो आहे, जो एॾो अथॉरिटी सां चई सघंदो आहे कि मूंखे यादि कंदव त तव्हां 21 जन्मनि जे लाइ बीमारियुनि सां मुक्त थी वेंदो। त इहे परमात्मा ई हाणे हिन सृष्टि ते अची करे पंहिंजो ज्ञान ॾेई करे नई दुनिया जी स्थापना थो करे। त उहो ख़ुदि ई थो चए, हाणे भॻवानु अची करे ख़ुदि थो चए कि मूंखे निराकार रूप में यादि करो, पंहिंजे खे आत्मा सम्झी करे। अञा ताईं त तव्हां मूंखे जिस्मानी तरीक़े सां यादि कयो न, मतिलबु कहिड़े न कहिड़े रूप में यादि कयो न, पर मुंहिंजो त शरीर आहे न। तव्हां त ॿिए जे शरीर जे रूप में मूंखे यादि कयो, पर मां त निराकार आहियां, मूंखे त 5 तत्वनि जो शरीर आहे ई न, त तव्हां छो था यादि करो। माण्हू एॾी सारी मूर्तियूं घर में रखी सघंदो आहे। बाबा चईंदो इहे त खिलौना रखी रखिया अथव। जीअं नंढा ॿार गुड्डे गुड़ियनि सां खेॾंदा आहिनि, ईअं ई वॾा ॿार बि मुंहिंजो अलॻि अलॻि रूप ठाहे करे उन्हनि सां खेॾनि था, उन्हनि खे भोग था लॻाइनि, उन्हनि खे मालायूं था पारनि, उन्हनि जी आरती था करनि। त तव्हां सॼो ॾींहुं खेॾो त था, मूंखे त यादि ई नथा करो, त दुख कीअं दूरि थिए। त हाणे खेल ख़तमु। हाणे इहे जेका बि भक्ति मार्ग में खेल खेॾंदा आहियो न, मालायूं चढ़ायो, फूल चढ़ायो, आरतियूं करो, जाप जपो, मंत्र जपो, इहे खेल ख़तमु करो। हाणे ये नंढा ॿार खेल गुड्डे गुड़ियनि सां था खेॾनि, त वॾा इहे मूर्तियुनि सां खेल था खेॾनि। हाणे ख़ुदि खे आत्मा सम्झो। मां जेको पंहिंजो यथार्थ रूप ॿुधायां थो न, मुंहिंजो रूप निराकार आहे न। निराकार रूप में यादि करो त तव्हांजी आत्मा स्वच्छ थिए, शुद्ध थिए, तव्हांजी आत्मा पावन थी वेंदी। छो जो मां ई त पतित पावन आहियां भई। कालनि जो काल पतित पावन, मूत पतीली कपिड़े धोए, जेका बि तव्हां महिमा मुंहिंजी ॻायो था, त मां ओड़ो कम बि कंदो मुंहिंजी शक्ति सां। हाणे तव्हांजो आत्मा पावन थींदी मुंहिंजी शक्ति सां, इहा प्रकृति पावन थींदी, त सत्युग में तव्हांखे नयो शरीर बि त मिलंदो न। शरीर बि त तत्वनि सां ई ठहींदो न। त हिन रीति बाबा असांखे हाणे चए थो की मूंखे यादि करो। हिन रीति ये 5 विकार सभिनि खां वॾा शैतान आहे दुनिया में। सभिनि खां वॾो शैतान केरु आहे? ये 5 विकार। ये 5 विकार जो ई रावण जो बुत ठाहे करे माण्हू वर्ष वर्ष जलाइनि त था, लेकिन ये रावण मरे ई नथो। त बाबा चए थो हाणे इन रीति मूंखे यादि करो त तव्हां हिन 5 विकार रूपी शैतान सां मुक्ति पाईंदा। हाणे धर्मराज जी कड़ी सजा खां बचण जे लाइ हिन हिकु जन्म आहे बि त थोरो सो ई न, थोरो सो समय जे लाइ बाबा चए थो विकार छॾो। न ख़ुदि विकारनि में वञो, न ॿियनि खे मोकिलो। काम क्रोध लोभ अहंकार सभु विकार आहे। न ख़ुदि विकारनि में वञो, न ॿियनि खे धकेलो। बाप आयो आहे पावन ठाहिण। हिन समय सृष्टि ते भॻवानु आयो। माण्हू जॾहिं भॻवान जे नाम जी भक्ति कंदा आहिनि, हुन समय स्वच्छ रहंदा आहिनि, क्रोध आदि न कंदा आहिनि, विकार आदि सां परहेज़ कंदा आहिनि, सभु विकारनि सां परहेज़ कंदा आहिनि न। त हिन सृष्टि ते त चैतन्य में परमात्मा आयो आहे। त चैतन्य में परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते अचे त असांखे केॾो सावधान रहणो खपे। जॾहिं पतो लॻे ऐं विश्वास थो थिए कि हा बराबरि भॻवानु हिन सृष्टि ते आयल आहे, त हाणे त कम से कम शुद्ध रहो न। त बाप सां गॾु प्रतिज्ञा करो, बाबा मां हाणे बुरायूं विकारनि खां ख़ुदि खे मुक्त थी करां, सभु तव्हांखे ॾियां थी। हाणे मां हिन विकारनि बुराइनि जे वश थी करे कोई कमु न कंदमि, तव्हांजी श्रीमत ते हलंदमि, तव्हां सां गॾु हर कमु कंदमि। बाबा चए थो हाणे बीती खे बीती करो, मुंहिंजी मत ते हलो त तव्हां सत्युग जा सुख पाईंदो। हाणे वरी खां कोई ग़लती न कजो। माण्हू बाप खे सॾु हिकु तरफ़ सॾु था करनि, ॿियो तरफ़ चवनि था कि भॻवानु त कण कण में आहे। अगरि भॻवानु कण कण में आहे त सॾु छो था करो? आत्मा सु परमात्मा आहे त भॻवान खे सॾु छो था करो? त सॾु न करणो खपे न।
हाणे सत्युग में फर्स्ट क्लास सफ़ाई खपे न, त हुते हर हिक चीज़ साफ़ सुथरी हूंदी। हिन समय त शरीर जी कोई वैल्यू न आहे। बाबा चईंदो आहे सत्युग में जॾहिं कोई शरीर छॾंदो आहे न त हुते हीअं जीअं हिते खणी वेंदा आहिनि आग में जलाईंदा आहिनि, हुते ईअं सभु न थींदो आहे। हुते त बिजली में रखियो ऐं ख़लासि। ईअं न हड्डियूं आदि कोई नदी में आदि विझण वेंदासीं न, हुते त बिजली में शरीर खे विझंदा आहियूं त सॼो ई ख़तमु थी वेंदो। बाबा चईंदो आहे हुते शरीर खे उठाइण जी तकलीफ़ न थींदी आहे। हिते त 4 ॼणा उठाइनि, वरी कहिड़ी रीति रस्म आहे न, हुते इहे सभु रीति रस्म न हूंदी आहे। हुते त आत्मा शरीर छॾे बिजली जो अहिड़ो कुझु हूंदो आहे हुते ठहियलु, हुन में विझो ख़लासि। हिते शरीर जे पिछाड़ी मनुष्य केॾो रोईंदा आहिनि, यादि कंदा आहिनि, ब्रह्मण आदि खुलाईंदा आहिनि। हुते त कोई अहिड़ी ॻाल्हि ई न हूंदी आहे। हुते त सभु पतो हूंदो आहे न भई आत्मा वई ॿियो शरीर वरितईं, पुराणो शरीर छॾियईं त सुठो, ॿियो नयो शरीर वरितईं त सुठो आहे न भई पुराणो छॾे नयो वरितईं, बुद्धि सां कमु वठिणो आहे। हुते त केॾो सुठो आहे न, बाबा उहो ई संस्कार हाणे असां में विझे थो। बाबा चए थो इहो त नर्क आहे न, झूठ खंड आहे। तॾहिं त ॻाल्हि आहे झूठी काया झूठी माया झूठो सभु संसार। छा आहे संसार में ॾिसो, ख़ुदि खे आत्मा नथा सम्झनि। पहिरियों पहिरियों कूड़ त इहो ई आहे न, मां असां पंहिंजे खे शरीर सम्झे वेठा आहियूं, पर मां त आत्मा आहियां न। पहिरियों पहिरियों इहो ई कूड़ आहे। बाबा चए थो पहिरियों पहिरियों त इहो सच सम्झो कि मां केरु आत्मा, आदि मध्य अंत दुख ॾियण वारा इहे विकार आहिनि, उन्हनि ते जीत पाइणो आहे। तव्हां पवित्र ठहो त पवित्र दुनिया जा मालिक ठहींदव। हुते त देवता आहिनि ॾाढो सुखी में रहंदा आहिनि। हुते त केॾो दुख आहे न, अनेक प्रकार जा दुख आहिनि। बाबा चए थो अगरि तव्हां लिस्ट कढो त अनेक प्रकार जा दुख लिखी सघंदा आहियो। नंढनि वॾनि सभिनि खे दुख ई दुख आहे। हाणे बाबा हिन दुखनि खां छुड़ाए सुख जी दुनिया में वठी वञण लाइ आयो आहे। बाबा चए थो हर हिकु धर्म जो पंहिंजो पंहिंजो शास्त्र हूंदो आहे। मां बि हाणे आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना करण आहियो। हुन धर्म जो शास्त्र आहे गीता, परंतु हिन समय जो गीता माण्हू पढ़नि था, हुन में सच एतिरो ई आहे कि अटे में नमक मिसल। मां हाणे तव्हांखे सची सची गीता ज्ञान ॿुधायां थो। हिन सचे गीता ज्ञान सां नए धर्म जी स्थापना थी थिए। बाबा चए थो कि तव्हां ॼाणंदा आहियो न सत्युग में ये लक्ष्मी नारायण महाराजा महारानी हूंदा, केतिरा धनवान हूंदा न। ग़रीब ऐं साहूकार, हुते ईअं न हूंदो भई इहो ग़रीब आहे असां साहूकार आहियूं, हीअं चइण में न ईंदो। साहूकार ग़रीबनि खे अहिड़ी दृष्टि सां न ॾिसंदा, लेकिन फ़र्क़ु त नज़र अची वेंदो न। बाबा चए थो हाणे पुरुषार्थ करे ऊच पद पायो, जन जन्मांतर जे पापनि जो बोझ जेको सर ते आहे हुनखे मुंहिंजी यादि सां ख़तमु करो। सेकेंड में जीवन मुक्ति पाइणी आहे न। बाबा चए थो ॾिसो जीवन मुक्ति मतिलबु सुख शांति। तव्हांखे हाणे सुख ऐं शांति जो वरसो खपे त मुंहिंजे मत ते हलो। कोई बि आत्मा मथां खां हेठि ईंदी आहे न त पहिरियों सुख जो पार्टी विझाईंदी। चाहे हाणे कलयुग अंत में बि कोई अचे, जे हाणे कोई आत्मा ई ॾाढो सुठो नाम कमाइनि थियूं, छो जो उहे हिन समय आयल आहिनि मथां खां हेठि। लेकिन जो आत्मा सत्युग में ईंदी त उहो केॾो सुख ॾिसंदी, केॾे समय ताईं ॾिसंदी। हिन द्वापर युग खां जो आत्मा ईंदी उहो पहिरियों सुख ॾिसंदी पहिरियों, लेकिन सत्युग जो सुख त सुठा आहिनि न। त बाबा चए थो पूरो पुरुषार्थ करो कि सत्युग जा सुख असां ॾिसूं, अर्थात पाप खां वरसो वठूं सत्युग जो पाप कई सो करिणो आहे। छो जो बाबा ई त हाणे हुन दुनिया जी मत लाइ हलण लाइ मत ॾिए थो न। सॼी दुनिया मूंखे सॾी हीअं करे थी करे कि हे पतित पावन अचो। हाणे बाप असांखे वापसि वठी वञण लाइ आयो आहे। उहो सन्यासी त सोचदा आहिनि ब्रह्म मां तत्व परमात्मा आहे। इहो ज्ञान कंहिंमें बि न आहे कि परमात्मा जो यथार्थ नाम रूप छा आहे। दुनिया में कंहिंखे बि न पतो आहे कि आख़िर भॻवान जो यथार्थ नाम रूप छा आहे।
ब्रह्म मां तत्व त आत्मा जे रहण जो स्थान आहे। तत्व त स्थान हूंदो आहे न रहण जो, कोई उते वो तत्व थोड़ी भगवान आहे। भगवान त निराकार त आत्मा भी निराकार न, ब्रह्म मां तत्व में रहंदा आहियूं। चईंदा आहिनि सन्यासी ब्रह्म में लीन थी वियो। लीन त कोई थींदो न आहे। अगरि लीन थी वेंदी, जे माण्हू चईंदा आहिनि न भई फलानो संत सन्यासी लीन थी वियो, मोक्ष प्राप्त करे छॾियो। अगरि फलानो संत सन्यासी मोक्ष प्राप्त करे छॾी हुनजी आत्मा, त हुन आत्मा जो अस्तित्व ख़तम थी वञे न। पोइ असां हुननि जी वर्सियूं छो था मल्हायूं, हुननि जो फोटो छो रखी वेठा आहियूं? भई शरीर खे यादि करण सां छा फ़ाइदो? आत्मा त लीन थी वई न, अगरि मोक्ष प्राप्त करे छॾियईं त लीन थी वई, पोइ त आत्मा जो सभु अस्तित्व ई ख़तम थी वञे। पोइ त कोई हुनखे यादि ई न करे। पोइ त हुनजे जेको बि गुरु जे बि संस्था जो वॾो हूंदो न, उहो संस्था वधे ई न, बसि हुनजे वञण खां पोइ ख़तम थी वञे। लेकिन उन धर्म स्थापक आया, धर्म स्थापन कयईं, हिन समय संत सन्यासी चोलो था छॾनि, त बि उन्हनि जी पिछाड़ी उन्हनि जी संस्था जी वृद्धि कीअं थी थिए? छोकी उहा ई आत्मा पोइ पंहिंजे संस्था जी, पंहिंजे धर्म जी पालना जे लाइ नयो शरीर वठी करे हुनजी पालना कंदी आहे। तॾहिं त उन्हनि जो धर्म, उन्हनि जी संस्था वधे थी न अञा ताईं। कहिड़ो बि हुजे, कहिड़ी बि संस्था हुजे, कहिड़ो बि धर्म हुजे, सभी धर्मनि जी आत्माऊं हिन समय हिन ई सृष्टि ते पंहिंजे धर्मनि जी पालना थी करे। कोई भी आत्मा मथे वञी न सकती है जेसि ताईं मां न अचां। बाबा चए थो जेसि ताईं मां न अचां न, तेसि ताईं कोई भी आत्मा वापसि वञी न सकती है। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी, असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पंहिंजे पूजन खे स्मृति में रख, हर कर्म पूजनीय ठाहिण वारा परम पूज्य ठहो। तव्हां ॿारनि जी हर शक्ति जो पूजन देवी देवताउनि जे रूप में थींदो आहे। परमात्मा जेकी शक्ति थो ॾिए न असांखे, जेका गुण थो भरे, उहो शक्तियुनि जी अलॻि अलॻि मूर्तियूं ठाहे करे माण्हू पूजदा आहिनि। सूर्य देवता, वायु देवता, पृथ्वी देवी, ईअं ई निर्भयता जी शक्ति पूजन जी काली देवी जी पूजा कंदा आहिनि न, हुनजो मतिलबु काली देवी केरु आहे? निर्भयता जी शक्ति आहे। निर्भयता जी शक्ति जो रूप काली जहिड़ो ठाहे रखियो अथई। सामनो करण जी शक्ति जो रूप दुर्गा जहिड़ो ठाहे रखियो अथई। संतुष्टता जी गुण जो रूप संतोषी माता जो रूप ठाहे रखियो अथई। वायु समान हल्को ठहिण जी शक्ति जंहिंमें हूंदी आहे, जेकी आत्मा सदा हल्की रहंदी आहे, उनजो रूप पवन पुत्र हनुमान जे रूप में ठाहे रखियो अथई। त इहे जेका बि अहिड़ा अहिड़ा रूप ठहिनि न, हनुमान, गणेश, काली, दुर्गा, इहे शक्तियुनि जो रूप आहे। इहे अहिड़ा कोई देवी देवता हूंदा न आहिनि, इहे शक्तियुनि जो रूप आहे। त असांखे बाबा चए थो पूजा करण सां कोई फ़ाइदो न थींदो। पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करे पंहिंजे अंदरि निर्भयता जी शक्ति भरो, पंहिंजे अंदरि संतुष्टता जो गुण भरो, ताकि तव्हां पंहिंजे जीवन में सदा संतुष्ट रहो। स्लोगन आहे जीवन में संतुष्ट ऐं सरलता जो संतुलन रखण ई सभिनि खां वॾी विशेषता आहे। यानी असां जीवन में सदा संतुष्ट ऐं सरल रहूं, ईज़ी व्यवहार हुजे असांजो। के नंढनि सां नंढे जीअं हलो, वॾनि सां वॾे जीअं हलो, जीअं समय हुन अनुसार असां पंहिंजो स्वभाव परिवर्तन करे सघूं, उनखे इहे सभिनि खां वॾी विशेषता हूंदी आहे। छा? ओम शांति। बाबा खे यादि करो।